झूलेलाल जी जय। झूलेलाल जी जय चवण जो मतिलबु सिर्फ़ु सिंधी, पर पूरे हिंदुनि जो आर्य वैदिक धर्म जो असली नालो आहे उहा जल देवता या वरुण देवता। त हाणे हुन नाले खे थोरो वधाए करे वरुण देवता भॻवान झूलेलाल जी जय। 2 तारीख़ 2 अप्रैल अचे पियो चेटी चंड, ऐं 2 अप्रैल जो आहे विक्रम संवत 2079 वर्ष प्रतिपदा। उन सां गॾु डॉक्टर हरिद्वार जी संघ संस्थापक सहित विक्रमादित्य सहित घणेई, पर अॼु मां ॻाल्हाईंदुसि चेटी चंड जे बारे में। चेटी चंड सिंधियुनि जो सभिनि मां पहिरियों त्योहारु आहे, जेके लाॾनि सां गॾु सिंधी गीतनि सां गॾु डोंका हणी छेॼ पाए असीं ज़ोर शोर सां मल्हाईंदा आहियूं। सिंधी माना सिंधू समाज, सिंधू मां थियो हिंदू, सिंधू स्थान मां थियो हिंदू स्थान। मूल सांस्कृतिक धरोहर आहे हिंदू धर्म जी, वैदिक धर्म जी, आर्य धर्म जी, उहा आहे सिंधू घाटी सभ्यता। हिन ब्रह्मांड में, दुनिया में, हुनखां पोइ दुनिया में, विश्व में सिंधू घाटी सभ्यता लॻभॻि 1.5 लख साल पहिरीं जी आहे। ऐं असांजो मूल त जेको इष्ट देव आहे उहा भॻवानु शिव ऐं मां सती पार्वती, उन खां जेको मां दुर्गा, मां चामुंडा, जगदम्बे, संतोषी माता, घणेई नाला, जंहिंखे मुस्लमान ईसाई पियो मञो। मुस्लमान चवंदा बाबा आदम ऐं हवा, असांजी आहे मां शक्ति सती पार्वती ऐं भॻवानु शिव। भॻवानु झूलेलाल जो अवतार थियो मुस्लमाननि जे राज हटण खां पोइ, ऐं उन्हनि अत्याचारी मृक्षा जो अंत कयो ऐं संदेश ॾिनऊं त जंहिं इंसान जे रूप में जनमु वरितो आहे उहे सभु हिकु आहिनि। पर मुस्लमान इस्लाम सॼी दुनिया खे कुही करे, दुनिया खे बर्बादु करे 56 देश में आहिनि। शरणवर्ती ख़ुदि मोहम्मद साहब अॻिते वधियो, काबे मां कढियऊं, मक्का मदीना मां कढियऊं, उनखां पोइ पर्शिया ऐं अॻिते वधंदे वधंदे भारत में बि सभिनि खां पहिरीं जेके हमला थिया से सिंध में थिया। मोहम्मद गजनवी सोमनाथ मंदर ते आयो, उहो बि सिंध जो हिकिड़ो पार्ट हो। ऐं मोहम्मद गोरी आयो, मुग़ल आया, तुगलक आया, कुतुबुद्दीन ऐबक आयो, गुलाम वंश आया, सभु सिंध जे रस्ते खां आया। सिंध जो आख़िरी हिंदू राजा दाहिर सिंह, जंहिं ते असांखे गर्व आहे। उन जे शहीदीअ खां पोइ उन कंहिं ॿिए हिंदू राजा साथ कोन ॾिनो, इन करे उहो शहीद थिया, पूरो परिवार शहीद थिया। उन खां पोइ पूरे देश में, हिंदुस्तान में, भारत में मुस्लमान जो राज थियो। हिते हींअर जेके मुस्लमान देश में से कन्वर्टेड हिंदू आहिनि। ऐं मां मेवात मां मिले रहियुसि लॻातार, रामगढ़, श्री रामगढ़ अलवर। उते मां इहो चवंदो आहियां त तव्हां कन्वर्टेड आहियो ऐं कंहिं ॻाल्हि ते गर्व था करियो, हमने 700 साल राज किया, 800 साल राज किया। अरे तुम्हारे तो पुरखों को, बाप दादाओं को मुसलमानों ने मार मार करके ज़बरदस्ती मुसलमान बनाया। तुम्हारी माताओं बहन बेटियों से उस समय दुष्कर्म हुआ, बलात्कार हुआ, तब तुम मुसलमान बने। अब यहाँ के मुसलमानों को किस बात पर गर्व है कि हमने 700 साल राज किया। और वो हमला करने वाले हमलावर, वो आक्रांता, वो आतंकवादी, मुग़ल साम्राज्य, तुगलक, कुतुबुद्दीन ऐबक, गुलाम वंश, गौरी, गजनवी और नादिर शाह और तैमूर और चंगेज़ खान, वो लोग थे। तुम जो भारत में कन्वर्टेड हिंदू हो, तव्हां जेके हिंदुस्तान में कन्वर्टेड हो, तव्हां थोड़ी 700 साल राज कयो। इन करे तव्हां हिंदुस्तान जे मुस्लमाननि खे वापसि हिंदू धर्म स्वीकार करे ऐं पंहिंजे पाण खे गर्व हुअणु खपे। वरी इहा ॻाल्हि आहे त असांजा सभु भारतीय हिंदुस्तान था चवनि, तंहिं न तंहिं मुस्लमानी शब्द आहे, उर्दू शब्द आहे, अरबी शब्द आहे। हिंदुस्तान, सिंधू मां हिंदू, सिंधुस्तान मां हिंदुस्तान, इन ॻाल्हि ते गर्व कंदासूं। असांजी तमामु तरक़ी थींदी, अॻिते वधंदासूं। ऐं असां सिंधी भाउर, सिंधू घाटी सभ्यता
भगवान झूलेलाल, भगवान शिव, शायदि सभी संतनि, साईं टेऊंराम, साईं आलूराम ऐं ॿिया संत घणेई, कृष्णराम, सभिनि संतनि जो संदेश आहे त असीं हिकु थियूं, हिकु थी करे वापसि भारत खे, हिंदुस्तान खे, सिंध खे महान ठाहियूं ऐं अखंड भारत माना पाकिस्तान टुटे, सिंध भारत में मिले। अॼु ताईं बि सिंधी पहचान जन गण मन में राष्ट्रगान में आहे। पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड़, उत्कल, बंग, त सिंध अॼु ताईं आहे। असांजा कुझु नेता चवंदा आहिनि असीं हिंद में सिंध था ठाहिणु चाहियूं, बेवकूफ़ आहे, ना सम्झी आहे। हिंद में सिंध न, अखंड भारत थिए, उन में सिंध वापसि भारत में मिले, पाकिस्तान जा टुकड़ा थियनि, पंजाब में, सिंध भारत में, बलोचिस्तान पख्तून शहर, ऐं जेको गांधार अफगानिस्तान आहे उहो भारत में मिलंदो, मुंहिंजो विश्वास आहे। अॻे अचण वारे 10 साल जे अंदरि 10 साल बि शायदि न लॻनि, भारत जा 24 टुकड़ा जेके थिया, म्यांमार, नेपाल, सिक्किम, भूटान, पाकिस्तान, अफगानिस्तान, असांखे पतो आहे। अॼु सर्वे भारत जा 24 टुकड़ा थिया। हींअर जेको यूक्रेन में हमिलो पियो हले, किर्गिज़स्तान, उज़्बेकिस्तान, इहे सभु भारत जा ई हिसा हुआ। सिंधु घाटी सभ्यता न्यूज़ीलैंड हुई, जावा सुमात्रा जे बोर्नियो ते हुई, उहा सभ्यता वापसि पनपंदी। 10 साल जे अंदरि भारत अखंड थींदो, इहो मुंहिंजो विश्वास आहे, पर शायदि 10 साल बि न लॻनि। जिंदा रहनि असांजा तपस्वी योगी ऐं शैलेंद्र नरेंद्र मोदी, त असांजो भारत अखंड थींदो वेंदो ऐं सिंध भारत में मिलंदी, अखंड भारत थी करे। उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदासीं, पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे तालुके खे, तहसील खे, ज़िले खे। इन सां गॾु मुंहिंजे शब्दनि खे विराम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम।